जी हिन वक़्तु असीं शहराए फैसल ते नर्सरी वारे इलाइक़े में ख़ासि करे जेका मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसो पिया या फर्नीचर मार्केट आहे जेका गुज़िरियल 2 ॾींहं अॻु मुकमल तबाह थी चुकी हुई ऐं कल्ह जेका बरसाति पई कराची में उन खां पोइ बि हीअ जेका फर्नीचर मार्केट हुई उन में हिकु दफ़ो ॿीहर सॼी मार्केट में पाणी दाख़िल थी वियो ऐं जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त केतिरा ई दुकान जेके हुआ जेको मुंहिंजे पोयां नज़र अचे पियो बिरयानी जो दुकान जो शटर सॼो भॼी पियो आहे ऐं केतिरा ई वण शहराए फैसल ते उहे पटिजी किरी पिया आहिनि ऐं जेको पूरो इंफ्रास्ट्रक्चर आहे ख़ासि करे जेका विच वारी ॿिन्ही रो शहराए फैसल ते विच वारी जेका दीवार आहे उहा पिणु केतिरनि ई हंधनि तां टुटी पई आहे ऐं किरी पई आहे ऐं हे फर्नीचर मार्केट जेका आहे उहा मुकमल तबाह थी चुकी आहे अंदरि जेकॾहिं हिते अञा ताईं बि पाणी मौजूदु आहे ऐं इहो जेको गुज़िरियल ॾींहुं दुकाननि जे अंदरि पाणी मौजूदु हो थी सघे थो त इन्हनि जो जेको अञा ताईं बि फर्नीचर मौजूदु हुजे उहो बि अञा वधीक उनखे नुक़सानु पहुतो हुजे हीअ ऐं अॼु बि इहो पिणु ॿुधायो वियो आहे मौसमियात खाते आहे पारां त अॼु बि जेका कराची में आहे ज़ोरदार वसकारो थी सघे थो इहे इम्कान आहिनि ऐं उन में जेकॾहिं कराची जे शहरवासी गुज़िरियल ॾींहुं जेका लाइट हुई उहा अञा ताईं बि बहाल न थी सघी आहे अञा ताईं बि थी सघे थो त वधीक बरसाति पई त शहरी वधीक परेशानियुनि खे मुंहुं ॾेई सघनि था जी।